Assalamualaikum everyone. Good morning all. I am your host Ms. Kiran Daudpocha from Blossom Public High School, Nasarpur. Today is a wonderful day. Today we have with us some of the brightest youngest stars of class 3 who are ready to showcase their knowledge and confidence. The future belongs to those who learn and grow. So in this interview session, I will ask the questions from different subjects like English, Sindhi, Urdu, Science and General Knowledge. So dear students, are you all excited for this test? Yes. Wow, this is not just a test, this is a celebration of your learning journey. So let's turn the page to this exciting story and begin the journey. Let's meet our first young star. My name is Mohammad Yan. My father name is Tanveer Ahmad. I studied in class 3. My school name is Blossom Public High School, Nasarpur. My name is Rahim. My father name is Abdul Hamid. My caste name is Mughal at Blossom Public High School, Nasarpur. My name is Salman Ali. My father name is Muhammad Usman. My caste name is Grana. My class name is class 3B. My school name is Blossom Public High School, Nasarpur. My name is Salman Medisha. My father name is Sarkar Ahmad Shah. I study in class 3 at Blossom School, Nasarpur. Amazing dear students. Now we begin this session from science subject. So my first question is from Mohammad Mehdi. मोहम्मद मेहदी मुझे पहिरियों सवाल है तव्हां खां व्हाट इज मशीन मशीन छा हूंदी आहे मशीन उन खे चइबो आहे जेको असांखे कमु करण में आसानी ॾिए एक्सीलेंट अच्छा हाणे तव्हां खां पुछां थी ट्रू फॉल्स अ नाइफ इज अ सिंपल मशीन ट्रू और फॉल्स यस ट्रू है या फॉल्स है ट्रू है शाबाश एन इरेजर इज अ सिंपल मशीन सिंपल मशीन उसे कहते हैं जो नो आई से एन इरेजर इज अ सिंपल मशीन क्या इरेजर सिंपल मशीन है यस रेजर यस जिससे हम चीजों को इरेज करते हैं यस वो सिंपल मशीन है नो तो ये क्या है ट्रू है या फॉल्स फॉल्स शाबाश अच्छा हाँ तव्हां मूंखे ॿुधायो fill in the blanks a plant has dash main parts two main parts नेम ॿुधायो उन्हनि जा shoots root and shoot excellent अच्छा oil is example of dash state of matter oil जेको आहे वो matter जी कहिड़ी state जो example आहे miss please repeat the question oil जेको आहे वो matter जी कहिड़ी state जो example आहे liquid जो excellent तव्हां मूंखे कंहिं solid state जो example ॿुधाए सघो था solid जो comb जी very good चेयर शाबाश तव्हां जाम सुठो ॿुधायो हाणे तव्हां माइक पास करियो फरमान खे फरमान मुंहिंजो पहिरियों सवाल आहे तव्हां खां टेल मी 3 थिंग्स व्हिच प्लांट नीड टू ग्रो बूटे खे वधे थियण जे लाइ ग्रोथ करण जे लाइ कहिड़ियुनि 3 शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे Water, sunlight, soil. एक्सीलेंट व्हाट इज द फंक्शन ऑफ फ्लावर जो कहिड़ो कमु आहे Flower make their seed. वेरी गुड फ्लावर मेक द Seed. सीड न Soil. फ्लावर मां असांखे छा मिलंदो आहे थोरो वरी सोचो जेको असीं खाईंदा आहियूं असांखे एनर्जी मिलंदी आहे असांखे छा मां एनर्जी मिलंदी आहे फ्रूट्स मां वेरी गुड त फ्लावर मां असांखे फ्रूट्स हासिल थींदा आहिनि सही आहे ठीकु आहे अच्छा हाणे तव्हां बि मूंखे ट्रू फॉल्स ॿुधायो वी कैन सी गैसेस अराउंड अस असीं पंहिंजे इर्द गिर्द गैसेस खे ॾिसी सघूं था No. False. वेरी गुड टाइगर इज एन एग्जांपल ऑफ बर्ड्स टाइगर जेको आहे वो बर्ड्स जी एग्जांपल आहे टाइगर False. वेरी गुड द डैश इज द नेचुरल सोर्स ऑफ लाइट हासिल करण जो कुदरती ज़रियो कहिड़ो आहे Sunlight. सन आहे ठीकु आहे सिज अच्छा सिज जी रोशनी जेकी हूंदी आहे उहा थधी हूंदी आहे या गरम हूंदी आहे वेरी गुड छा सिज जी रोशनी असांजे कमकार में असांजी हेल्प कंदी आहे Yes. तव्हां हिकिड़ो को बि कमु ॿुधायो जंहिंमें सनलाइट असांजी हेल्प करे कपड़ा धोई सघूं था हा कपिड़ा धोईंदा आहियूं पोइ छा थींदो आहे सनलाइट जी मदद सां सनलाइट जे मदद सां पाणी कपड़ा जेके हूंदा आहिनि उहे सुकी वेंदा आहिनि वेरी गुड एक्सीलेंट तव्हां जाम सुठो मुज़ाहिरो कयो हाणे तव्हां माइक पास करियो
नवाज़ तव्हां मूंखे ॿुधायो व्हाट इज साइंस? साइंस छा खे चइबो आहे? साइंस हा, जो डेफिनेशन तव्हांजी मर्ज़ी आहे, डेफिनेशन ॿुधायो, मूंखे एक्सप्लेन करियो त साइंस छा खे चइबो आहे। शाबाश। अच्छा ठीकु आहे, तव्हां मूंखे ॿुधायो नेम 2 एनिमल्स और बर्ड्स डेट ले एग्स। ॿिनि जानवरनि जा या ॿिनि पखियुनि जा नाला ॿुधायो जेके बेदा ॾींदा आहिनि। बेदा जी जो पखी हा, पखी कहिड़ो पखी, नालो ॿुधायो। जो झिरकी झिरकी, शाबाश। झिरकी खां अलावा हैन बेदा ॾींदी आहे। जी हैन जेकी आहे मुर्गी जेकी आहे उहा बेदा ॾींदी आहे। हा। अच्छा, पाण छा कंदा आहियूं हुनजे बेदनि खे, मुर्गी जे बेदनि जो यूज़ कंदा आहियूं पाण। अच्छा, तव्हां खाधा आहिनि करे मुर्गी जा बेदा, टेस्टी हूंदा आहिनि। अच्छा ठीकु आहे, तव्हां मूंखे ॿुधायो फोर्स कैन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट। फोर्स जेकी आहे उनजी मदद सां असीं कंहिं ऑब्जेक्ट जी डायरेक्शन खे चेंज नथा करे सघूं छा? करे सघूं था। त इहा स्टेटमेंट ट्रू आहे या फॉल्स, सही आहे या ग़लति? सही। वरी वापस मुंहिंजो सवाल ॿुधो, फोर्स कैन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट। हिन में चयो वञे पियो त छा फोर्स जे ज़रिए असीं कंहिं बि ऑब्जेक्ट जी डायरेक्शन खे चेंज नथा करे सघूं? करे सघूं था। त मतिलबु इहा जेकी मूं ॻाल्हि चई उहा छा आहे, ट्रू आहे फॉल्स आहे? ट्रू। जॾहिं नथा करे सघूं त पोइ इहा स्टेटमेंट फॉल्स थींदी। ठीकु आहे, फॉल्स। अच्छा, द ब्रेन इज एक्सटर्नल बॉडी पार्ट। ब्रेन यानी असांजो दिमाग़ जेको आहे उहो असांजो एक्सटर्नल बॉडी पार्ट आहे या इंटरनल? मूं एक्सटर्नल चयो आहे। ठीकु आहे, एक्सटर्नल माना ॿाहिरियों हिसो। त छा ब्रेन असांजो ॿाहिरियों हिसो आहे बॉडी जो? नो। त इहो ट्रू आहे फॉल्स? फॉल्स। फॉल्स आहे, शाबाश। अच्छा, हाणे तव्हां मूंखे ॿुधायो फिल इन द ब्लैंक्स। रूट्स ग्रो डैश इन द सॉइल। जेके पाड़ू आहिनि, जेके रूट्स आहिनि, उहे किथे ग्रो कंदियूं आहिनि? अंदर। अंडर अंदर। अंडरग्राउंड। किथे? अंडरग्राउंड। शाबाश। तव्हां कंहिं वण जूं रूट्स ॾिठियूं आहिनि? यस। अच्छा, शाबाश, एक्सलेंट। ना तव्हां माइक पास करियो अयान खे। अयान बेटा, आप मुझे बताएं व्हाट इज हीट? हीट क्या होता है? Heat is a form of energy. Heat is a form of energy. Excellent. Name two things from we get heat. किसी भी दो चीजों के नाम बताएं जिनसे हमें हीट हासिल होती हो। Drying. हीट हासिल होती हो। Heating. जी Cooking. नहीं, आप मुझे बताएं कि कौन सी दो चीजें हैं, दो जरिए कौन से हैं वो जिनसे हमें हीट हासिल होती है। गर्मी हमें किस चीज से हासिल होती है? Heating. हमें हीट हासिल कहाँ से होती है बेटा? गर्माइश से। हाँ, गर्माइश जो है वो हमें कहाँ से मिलती है, कहाँ से गेन करते हैं हम? सूरज की। सूरज से। वेरी गुड। एक तो सूरज है, और कोई जरिया है जिससे हमें मिलती हो गर्माइश? हीटर। हीटर। वेरी गुड, शाबाश, बहुत अच्छा बताया आपने। अच्छा, अब आपसे मेरा एक फिल इन द ब्लैंक्स है। डैश हेल्प्स अस इन वॉकिंग, रनिंग एंड होल्डिंग थिंग्स। हमें चलने में, भागने में मदद क्या चीज करती है? फोर्स। फोर्स, उसको क्या कहते हैं? कौन सी फोर्स? फ्रिक्शन। फोर्स। फ्रिक्शन। वेरी गुड, एक्सलेंट। अच्छा, अब मुझे बताएं आप ट्रू फॉल्स। फ्रिक्शन कैन नॉट प्रोड्यूस हीट। फ्रिक्शन की मदद से हीट प्रोड्यूस नहीं होती है? होती है। होती है। तो ये स्टेटमेंट ट्रू है या फॉल्स? फॉल्स। एक्सलेंट। ऑलवेज कीप कंटेनर ऑफ वाटर कवर्ड। हमें जो पानी के कंटेनर्स या बॉटल्स वगैरह होती हैं उन्हें कवर्ड रखना चाहिए हमेशा? यस। एक्सलेंट। आप सब लोगों ने साइंस में बहुत अच्छा मुजाहिरा किया। बेहतरीन स्टूडेंट्स, तव्हां साइंस जे सब्जेक्ट में जाम सुठो मुजाहिरो कयो। हाणे पाण हलूं था सिंधी जी तरफ़। आउं तव्हांखे पुछंदसि सिंधी जा सवाल जवाब। त मुंहिंजो पहिरियों क्वेश्चन आहे अयान खां। अयान, असीं राति जो आसमान में छा ॾिसंदा आहियूं? चंड ऐं तारा। शाबाश। लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। शुमार माना? शुमार ॻणप। वेरी गुड। हमरा माना? हमरा अके हमरा साथी। फैंटास्टिक। भरपूर माना? जाम। जाम। बेहतरीन। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो लफ़्ज़नि जा ज़िद। वॾो, नंढा। वॾो, नंढो। नंढो। शाबाश। अमीर, गरीब। बेहतरीन। ज़मीन, ज़मीन। आसमान। आसमान। शाबाश। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो लफ़्ज़नि जा हम आवाज़। ताक़त, क़यामत। एक्सलेंट। वाह, लाहा। शाबाश, तव्हां जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो नवाज़ खे।
नवाज़, तव्हांखां मुंहिंजो पहिरियों सुवाल आहे, सिग्नल में कहिड़े रंग जूं बत्तियूं हूंदियूं आहिनि? गाड़ी हेडी साई। वेरी गुड, तव्हां ॾिठियूं आहिनि? यस। शाबाश। अच्छा, मूंखे ॿुधायो, टिनि आवाज़नि वारा 4 लफ़्ज़ जंहिंमें 3 अखर पाण में मिलनि, 3 आवाज़नि वारा। बसर, नज़र, ख़बर, अतर। बेहतरीन। अच्छा, तव्हां मूंखे ॿुधायो, वाहिद जमा कार। कार। हा, कार जो जमा कहिड़ो थींदो? कार। कार जंहिंमें पाण हलंदा आहियूं, ट्रेवल कंदा आहियूं, उहा हिकिड़ी आहे त हुनखे कार चवंदासीं, वधीक आहे त? कार। वधीक आहे हा, त कारूं। कारूं। शाबाश। अच्छा, मूंखे ॿुधायो, किताब हिकिड़ो आहे त अने जो जमा छा थींदो? किताब। किताब। वेरी गुड। हाणे आउं तव्हांखे जमा थी ॿुधायां, तव्हां मूंखे हुनजो वाहिद ॿुधायो, ठीकु आहे? कुर्सियूं। कुर्सियूं। कुर्सी। एक्सीलेंट। अच्छा, हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, लफ़्ज़नि जा हम आवाज़। सदाईं। सदाईं, हमेशा। न, उनजो हम आवाज़ ॿुधायो। सदाईं। जी, जीअं ताक़त, क़यामत हम आवाज़ आहिनि न, तीअं सदाईं जो हम आवाज़ ॿुधायो। सदाईं। जी, उनजो हम आवाज़ कहिड़ो थींदो? सदाईं, हमेशा। उहा उनजी मीनिंग आहे न बाबा, मूंखे हुनजो हम आवाज़ ॿुधायो, जीअं ताक़त, क़यामत, वाहा, लाहा, अहिड़े तरीक़े सां, जंहिंजो आख़िरी आवाज़ हिकु जहिड़ो हुजे, सदाईं सां मैच थिए। सदाईं। सदाईं जो हम आवाज़ थींदो ॿुधाई। छा? ॿुधाई। ठीकु आहे। हाणे तव्हां मूंखे तारा जो हम आवाज़ ॿुधायो। ताहा। तारा। तारा। तारा जो हम आवाज़ कहिड़ो थींदो? कारा। कारा। वेरी गुड, शाबाश। अच्छा, मूंखे लफ़्ज़नि जा ज़िद ॿुधायो। आम। आम। हा, हिकिड़ी शइ आम आहे, हिकिड़ी शइ छा हूंदी? आम, ख़ास। वेरी गुड, शाबाश। तमामु जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो फरमान अली खे। फरमान बाबा, तव्हां ॿुधायो, हारी सावण जी मुंद में कहिड़ा फसल पोखे थो? हारी सावण जी मुंद में वण, कमद, बाजरे जा फसल पोखे थो। एक्सीलेंट। तव्हां मूंखे ॿुधायो, लफ़्ज़नि जी माना। जिनसार माना? जिनसार, सिंगार। एक्सीलेंट। हमवार? हमवार, बराबर। बेहतरीन। शान? शान, इज्जत। वेल डन। अच्छा, मूंखे ॿुधायो, लफ़्ज़नि जा ज़िद। सुठो? किन्नू। किन्नू। नंढो? वॾो। वॾो। अंदर? ॿाहिरि। शाबाश। अखर छाखे चइबो आहे? अखर, ग्रामर में। जी, अलिफ जी 52 निशानियुनि मां हर हिकु अखर निशानी खे अखर चइबो आहे। शाबाश। अलिफ बे जी 52 निशानियुनि मां हर हिकु निशानी खे अखर चइबो आहे। अच्छा, तव्हां मूंखे ॿुधायो, तोए अखर आहे या न? तोए, जंहिंखे पाण पढ़ंदा आहियूं, तोए, तोतो, सिर्फ़ तोए अखर आहे या न? अखर आहे। शाबाश। तव्हां बि जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो मेहदी खे। मेहदी, तव्हां मूंखे ॿुधायो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला ने कहिड़ियूं कुर्बानियूं ॾिनियूं? हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला माली तौर जानी कुर्बानी ॾिनियूं। शाबाश। ॼमार माना? उमर। बाजारा माना? बाजार रहम कंदड़। शाबाश। लगातार? मुसलसल। वेरी गुड। अच्छा, तव्हां मूंखे ॿुधायो, लफ़्ज़ ठाहियो, ठीकु आहे? जीअं तव्हांखे हिकिड़ो ॿुधाए थी, पढ़णु, पढ़ियो। तव्हां मूंखे ॿुधायो, घुमणु? घुमियो। लिखणु? लिखियो। हलणु? हलियो। फैंटास्टिक। बे अखर आहे या लफ़्ज़ आहे? बे अखर या हा, अखर। अखर आहे। फैंटास्टिक। तव्हां सभिनी सिंधी में बि जाम सुठो मुज़ाहिरो कयो। हाणे पाण हलूं था इंग्लिश जी तरफ़। मुंहिंजो पहिरियों सवाल आहे मेहदी खां। मेहदी, तव्हां मूंखे ॿुधायो वर्ड्स मीनिंग्स, ठीकु है? पेट्स मीन्स? पेट्स फालतू जानवर। टू वेक अप? उठण। ऑडियंस? हाज़रीन। आउटसाइड? आउटसाइड, ॿाहिरि। वेरी गुड। तव्हां मूंखे आउटसाइड जो अपोजिट ॿुधाए सघो था? आउटसाइड जो अपोजिट? आउटसाइड, आउटसाइड इन। आउटसाइड माना ॿाहिरि, उनजो अपोजिट कहिड़ो थींदो? इन। इनसाइड। एक्सीलेंट। बिग? बिग जो अपोजिट? बिग। स्मॉल। प्रिटी? प्रीटी, अगली। एक्सीलेंट, वेरी गुड। व्हाट इज नाउन? नाउन छाखे चइबो आहे? नाउन इज अ नेम इन प्लेस। पर्सन माने कहिड़े इंसान जो नालो, जी फरमान ऐं मेहदी। एनिमल माने कहिड़े जानवर जो नालो, जी कैट। शाबाश। डॉग। और थिन माने कहिड़ी
बिना जानदार जी फ्लावर चेयर स्लिप ऐं शाबाश, तव्हां Yes. जाम सुठो एक्सप्लेन Yes, कयो ma'am. नाउन खे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो मैस्कुलाइन एंड फेमिनाइन। ठीकु आहे, आउं हिकिड़ो मैस्कुलाइन ॿुधायां थी, तव्हां मूंखे हुनजो फेमिनाइन ॿुधायो। मैस्कुलाइन आहे ब्रदर, brother sister किंग, king queen वेरी गुड। गर्ल, girl गर्ल boy फेमिनाइन आहे या मैस्कुलाइन आहे? girl feminine है फेमिनाइन आहे, हुनजो मैस्कुलाइन कहिड़ो थींदो? boy शाबाश, तव्हां त जाम सुठो ॿुधायो। अच्छा, हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, आउं हिकिड़ो वर्ड पढ़ां थी, तव्हां मूंखे ॿुधायो हुन में साइलेंट लेटर कहिड़ो आहे। ठीकु आहे, साइलेंट लेटर पढ़िया आहिनि, छा खे चइबो आहे साइलेंट लेटर? जंहिंमें कहिड़ो अल्फाज निके पर उन जो आवाज़ न निके। शाबाश। राइट, राइट में कहिड़ो लेटर आहे जेको साइलेंट आहे? राइट W डब्ल्यू, एक्सीलेंट। नी, नी के के, फैंटास्टिक, तव्हां जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो फरमान खे। फरमान, तव्हां मूंखे ॿुधायो हैप्पी जो अपोजिट कहिड़ो थींदो? हैप्पी जी। अपोजिट सैड वेरी गुड। फैट, थिन क्लीन, डर्टी डर्टी। तव्हां मूंखे हिननि टिनी वर्ड्स मां कंहिं हिक ते सेंटेंस ॿुधाए सघो था? हैप्पी, फैट या क्लीन, कंहिं हिक ते मूंखे सेंटेंस ठाहे ॿुधायो। हैप्पी हैप्पी ते था ॿुधायो, शाबाश। ॿुधायो हैप्पी जो जुमिलो। आई एम हैप्पी वेरी गुड, इन जी माना छा थींदी? आऊं खुश आहियां। शाबाश। हाणे आउं तव्हांखे हिकिड़ो जुमिलो ॿुधायां थी, तव्हां मूंखे हुनजी ट्रांसलेशन ॿुधायो। दिस इज माय बुक, हे मुंहिंजी बुक आहे। ही मुंहिंजो बुक आहे। शाबाश। हेल्पिंग वर्ब्स पढ़िया आहिनि तव्हां? जी आउं जुमिलो ॿुधायां, तव्हां मूंखे हुन में करेक्ट हेल्पिंग वर्ब लॻाए ॾींदा? यस ठीकु आहे। आई डेश 10 years old, आई एम 10 years old शाबाश। दे डेश बेस्ट फ्रेंड्स, दे आर बेस्ट फ्रेंड। एक्सीलेंट, तव्हां जाम सुठो ॿुधायो। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो बेस्ट जेको हिन में तव्हां वर्ड यूज़ कयो उहो छा आहे? नाउन आहे, प्रोनाउन आहे, एडजेक्टिव आहे? एडजेक्टिव एडजेक्टिव, फैंटास्टिक, तव्हां जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो नवाज़। नवाज़, तव्हां खां मुंहिंजो पहिरियों सवाल आहे वर्ड्स मीनिंग जो। टू ब्रिंग माना? जी टू ब्रिंग माना? टू ब्रिंग जी, टू ब्रिंग। शाबाश। अच्छा, कॉजी मना? कोजी जी, आरामदा आरामदा, वेरी गुड। टॉल मना? या टोल जी, या वर्ड मीनिंग जी, जी जी, टॉल जी मीनिंग छा थींदी? टोल जी, नंढो नो, टोल हा, या वॾो डिघो, छा? डिघो ठीकु आहे। टॉल जो अपोजिट ख़बर आहे तव्हांखे? टोल जो ऑपोजिट जी, टॉल जो अपोजिट कहिड़ो थींदो? टॉल माना डिघो, डिघो जो अपोजिट कहिड़ो थींदो? या नंढो नंढो थींदो। हुनखे छा चइबो? शॉर्ट। शॉर्ट छा चइबो? शॉर्ट अच्छा, तव्हां मूंखे ॿुधाईंदा व्हाट इज वर्ब? वर्ब छा खे चइबा आहिनि? कहिड़ा वर्ड आहिनि जेके वर्ब आहिनि? वर्ब हा, वर्ब छा खे चइबो आहे? शाबाश। आउं तव्हांखे हिकिड़ो सेंटेंस ॿुधायां थी, तव्हां मूंखे ॿुधायो हिन में वर्ब कहिड़ो आहे। ठीकु आहे? नवाज़, आई प्ले क्रिकेट, इन में कहिड़ो वर्ड आहे जेको वर्ब आहे? आई प्ले क्रिकेट, क्रिकेट क्रिकेट वर्ब आहे? थोरो सोचो वरी। क्या थोड़ो जुमलो वापस ॿुधायो। आई प्ले क्रिकेट, प्ले प्ले, शाबाश। प्ले माना? रांद रांदि खेॾणु। ठीकु आहे, त जेके कम हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि? वर्ब हूंदा आहिनि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त प्ले वर्ब आहे, अहिड़े तरीक़े सां तव्हां मूंखे ॿिया वर्ब, ॿिया कम ॿुधाए सघो था? ॿुधायो, शाबाश। जीअं त आऊं को कम पियो कयां हुन हा, वर्ब चइबो आहे। वेरी गुड। कहिड़ो कमु? को बि हिकिड़ो कमु ॿुधायो, शाबाश। साइकिल हलाइण, साइकिल हलाइण, वेरी गुड, उहो हिकिड़ो कमु आहे। शाबाश। अहिड़े तरीक़े सां तव्हां मूंखे हाणे ॿुधायो सिंगुलर प्लूरल। ठीकु आहे, सिंगल माने हिकिड़ो, हिकिड़ी शइ, प्लूरल माने वधीक शयूं। शाबाश। बेकरी, बेकरी जो प्लूरल कहिड़ो थींदो? बेकरी बेकरीज, बेकरीज, वेरी गुड। स्टॉल, स्टॉल्स, मैंगो, मैंगोर, मैंगोज, शाबाश। तव्हां जाम सुठो ॿुधायो नवाज़। हाणे तव्हां माइक पास करियो अयान खे। अयान बेटा, मेरा पहला सवाल है आपसे, हेल्दी मीन्स? हेल्दी सेहतमंद, शाबाश। स्ट्रीट, गली, टू अराइव, पहुंचना, शाबाश। अच्छा, आप मुझे बताएं कोई भी 3 वर्ब अच्छे तरीके वर्ब से। कुकिंग, कुकिंग,
शाबाश, राइटिंग, वेरी गुड, स्लीपिंग। एक्सीलेंट। अब आप मुझे इन 3 वर्ड्स में से किसी भी एक पर सेंटेंस बना के बताएं। आई एम स्लीपिंग। वेरी गुड। अच्छा, व्हाट इज प्रोनाउन? प्रोनाउन क्या होता है? जो इsim के बदले काम है। शाबाश। क्या शी एक प्रोनाउन है? यस। किसके लिए यूज करते हैं हम शी? गर्ल। गर्ल के लिए। एक्सीलेंट, फैंटास्टिक। आपको तो बहुत अच्छा याद है, आपने तो बहुत अच्छी तैयारी की है। अब आप मुझे बताएं मैस्कुलिन के फेमिनाइन। सही? पोइट, पोएट्रीज। पोइट्रेस। एक्टर, एक्ट्रेस। शाबाश। मैन, वुमेन। वेरी गुड। आप सब लोगों ने इंग्लिश में भी बहुत अच्छा मुजाहिरा किया। अब हम चलते हैं जीके की तरफ। आप लोग मुझे बताएं जनरल नॉलेज का पहला सवाल। वो मेरा पहला सवाल है अयान से। अयान बेटा, आप मुझे बताएं इन विच मंथ वाज द होली कुरान रिवील्ड? रमजान। शाबाश। रमजान में और हम क्या करते हैं? रोजे रखते। रोजे रखते हैं। आप रखते हैं रोजे? मैं छोटा हूँ। छोटे भी हैं। अच्छा, कोई बात नहीं। अच्छा, आप मुझे बताएं क्या रोजा जो है वो इस्लाम के अरकान में शामिल है? यस। कौन सा अरकान है इस्लाम का रोजा? तीसरा। शाबाश, आपको तो बहुत अच्छा पता है। नेम द कॉन्टिनेंट इन विच पाकिस्तान सिचुएटेड? पाकिस्तान एशिया। कौन से कॉन्टिनेंट में आता है? एशिया। शाबाश। नेम द नेबरिंग कंट्रीज ऑफ पाकिस्तान? ईरान, अफगानिस्तान, इंडिया, चाइना। शाबाश। What is the battle called in which Hazrat Muhammad himself took part? गजवा। शाबाश, आपने बहुत अच्छा बताया। अब आप माइक पास करें नवाज को। नवाज, मेरा आपसे पहला सवाल है What do we call a Muslim who lived in the company of Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam? उर्दू है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सोहबत में जो मुसलमान रहता था उसे क्या कहते थे? जब मुसलमान पाण सगुरन सागर जेको मुसलमान रहंदो उनखे पाण छा चवंदा आहियूं? पाण सगुरन जे साथ में जेको रहंदो हो। शाबाश, ॿुधायो। उनखे चइबो आहे सहाबी। छा चइबो आहे? सहाबी। ठीक है। हाउ मेनी होली नेम्स डज अल्लाह अलमाइटी हैव? अल्लाह ताला जा पाक नाला केतिरा आहिनि? 99। वेरी गुड। हाउ मेनी अरकान इस्लाम आर देयर? इस्लाम जा केतिरा रुकन आहिनि? इस्लाम जा 5। शाबाश, नाला ॿुधायो उन्हनि जा। फज न, इस्लाम जे रुकननि जा नाला ॿुधायो न। पहिरियों रुकन कहिड़ो आहे इस्लाम जो? हज। हा, हज ॿुधायो। शाबाश। रकात। शाबाश। रोजा। शाबाश। ॿियो बाक़ी ॿ? कलमा तैयबा। वेरी गुड। बाक़ी हिकिड़ो? कलमा तैयबा और पाण छा पढ़ंदा आहियूं? 5 वक्त छा पढ़ंदा आहियूं? ज़कात। ऐं 5 वक्त पाण छा पढ़ंदा आहियूं? नमाज। नमाज पढ़ंदा आहियूं। शाबाश। इस्लाम जो पहिरियों रुकन जेको आहे वो कलमा तैयबा आहे ऐं ॿियो रुकन नमाज, टियों रुकन रोज़ो, पोइ ज़कात ऐं पोइ हज। अच्छा, क़ुरान पाक कहिड़े नबी ते नाज़िल थियो? हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वेरी गुड। क़ुरान पाक में केतिरा सिपारा आहिनि? 3030। शाबाश, तव्हां जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो फरमान खे। फरमान, तव्हां मूंखे ॿुधायो To how many persons did Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam promise heaven during their lifetime? 10। 10. Very good. At what age was he made the prophet by Allah Almighty? बारी रिपीट करो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कितनी उम्र में अल्लाह ताला के नबी बने? 40 years. Excellent. Who was the first amongst children to embrace Islam? Hazrat Ali. Very good. How many holy prophets did Allah Almighty send? अल्लाह ताला टोटल कितना नबी मोकलिया? 1,24,000. शाबाश, तव्हां बि जाम सुठो ॿुधायो। हाणे तव्हां माइक पास करियो मेहदी खे। मेहदी, तव्हां खां मुंहिंजो पहिरियों सवाल आहे Which is the shortest surah of the Holy Quran? Surah Al-Kawthar. शाबाश। What was the age of the Holy Prophet sallallahu alaihi wasallam when his mother died? 6 years old. शाबाश। How many hajj did Hazrat Muhammad sallallahu alaihi wasallam perform during his lifetime? Only one. Very good. तव्हांजी त जाम सुठी तयारी आहे। Which country has biggest population? China. Fantastic. तव्हां सभिनी जनरल नॉलेज में बि जाम सुठो मुज़ाहिरो कयो।
Amazing performance, our young stars. With this, we conclude today's session. Excellent, dear students. Your dedicating to learning was truly inspiring. Thank you to all the participants and listeners for making this session wonderful. Continue to speak confidently and grow in your knowledge. Until next time, Allah Hafiz.